रावलपिंडी जी दहशतगर्दी टोड़ अदालत केपी जे वडे वजीर अली अमीन गंडापुर, शहबाज गिल, शीरीन मज़ारी, मुसरत जमशेद चीमा, मुराद सईद ऐं शिबली फराज जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। जज मलिक एजाज आसिफ समूरन अॻुवाणनि जा 9 मई वारनि केसिस में गिरफ़्तारी वारंट्स जारी कया। 2 अप्रैल ते पेश करण जो हुकुम। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे पुट हसन ऐं हुसैन नवाज़ खे नैब जे 3 रेफरेंसिस मां बरी करे छॾियो। इवनफील्ड, फ्लैगशिप ऐं अल अज़ीज़िया रेफरेंसिस में हसन ऐं हुसैन नवाज़ जी बरियत वारी दरख़्वास्त मंज़ूर। अदालत ॿिन्ही भाइरनि खे बरी करण जो हुकुम जारी करे छॾियो। इस्लामाबाद जी अदालत PTI बानी खे लॉन्ग मार्च दौरान भंजड़ा वारनि 2 केसिस मां बरी करे छॾियो। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत 2 केसनि में बानी PTI जी बरियत जी दरख़्वास्त मंज़ूर कई। अदालत PTI बानी खे पेश करण जी दरख़्वास्त रद्द कई। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त जेकॾहिं PTI बानी खे अदालत आणींदे कुझु थियो त ज़िम्मेवार केरु हूंदो। अदालत भंजड़ा केस में PTI बानी जी बरियत वारी दरख़्वास्त मंज़ूर कंदे केसनि मां बरी कयो। दहशतगर्दनि सां को बि ठाह या रिआयत न थींदी। पाकिस्तान ते हमलो कंदड़नि खे संदनी ज़बान में जवाब ॾिनो हूंदो। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त मुल्क जी ख़ुदमुख़्तियारी ऐं सलामती ते का बि सौदेबाज़ी न थींदी। मुल्क जे दिफ़ा ऐं शहरनि जी हिफ़ाज़त लाइ समूरा वसीला इस्तेमाल कया वेंदा। सोशल मीडिया जो ग़लति इस्तेमाल थी रहियो आहे। समूरी दुनिया में सोशल मीडिया बाबति कानून मौजूदु आहिनि। हिते बि सोशल मीडिया खे कंट्रोल करण लाइ कानून ठहण घुर्जनि। सेनेट में सिंध जे 12 सीटुनि ते नामज़दगी कागज़ जी जांच पड़ताल वारो मरहलो मुकमिल। PPMQM ऐं PTI जी हिमायत याफ़्ता आज़ाद उम्मीदवारनि समेत 34 उम्मीदवारनि जा नामज़दगी फारम मंज़ूर। PTI छॾे MQM में शामिल थींदड़ नजीब हारून जा फारम रद्द। सूबाई इलेक्शन कमीशन मूजिबि छंड-छाण खां पोइ PPA जे सैद काज़िम शाह, अशरफ जतोई, मसरूर एहसन, नदीम भुट्टो, जीअण खान सरफराज राजड़, दोस्त अली जैसर, ज़मीर घुमरो ऐं सरमद अली जा फारम बहाल। PTI जे हिमायत याफ़्ता अब्दुल वहाब बलोच, MQM जे रऊफ़ सिद्दीकी, मोहम्मद अबूबकर ऐं आज़ाद उम्मीदवार फैसल वावडा जा नामज़दगी फारम बि मंज़ूर कया विया। औरतुनि जी 2 सीटुनि ते कुरतुलैन मरी, रूबीना काइम खानी ऐं ॿियनि जा फारम मंज़ूर। अखिलेश जी 1 सीट ते कुंजो भील, साधूमल, सुरिंदर विलासाई ऐं भगवान दास जा फारम बि मंज़ूर कया विया। सिंध पुलिस जे धाड़ेलनि ॾाढो बेवस बणियल। शिकारपुर जे खानपुर मां वधीक ॿ ॼणा अगवा। धाड़ेल इंडस हाईवे तां पुरत इमरान अली ऐं चनेसर पौड़ खे अगवा करे विया। पुलिस खे इतला ॾिनो वियो। शिकारपुर ज़िले मां अगवा थियलनि जो अंग वधी 11 थी वियो। पुलिस मुग़विन जी बाज़ियाबी लाइ कख भञी बीणो न कयो। वारसन में गणती जी लहर छायल। मीरपुर माथिले में मुग़वी जी बाज़ियाबी लाइ वारसन जो थाणे अॾो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वारसन पारां मुग़वी एहसन इश्फाक़ खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो।